वगण मां ख़बर ॾींदा हलो। वगन लॻ ॻोठ अली असाबो में पैसनि जी ॾेती लेती त कलोड़ा ऐं गाॾे बिरादरी विच में जहिड़ो थी पियो, जंहिं सबबि कलोड़ा बिरादरी जो नौजवान सईद कलोड़ो कुआड़ियूं लॻण सबबि सख्त ज़ख्मी थी पियो, जॾहिं त ज़ख्मी खे वारिस वगन रूरल हेल्थ सेंटर खणाए आया। अस्पताल में फर्स्ट एड न मिलण सबबि वारसनि पारां मुख चौक वगण ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई। इन हवाले सां ज़ख्मी नौजवान जे वारसनि मुस्लिम अली, वसीम अली ऐं राहिब कलोड़ो ॿुधायो त मुमताज़ ऐं पपन गाॾे ॾे असांजा पैसा रहियल हुआ, जिन खां अॼु असांजो नौजवान पैसा घुरण वियो हो। संदसि खे कुआड़ियुनि जा वार करे मर्निंग करे छॾियो, जॾहिं त असां ज़ख्मी नौजवान खे वगण रूरल हेल्थ सेंटर खणाए आयासीं। अस्पताल में MS रमेश ऐं डॉक्टर असांखे फर्स्ट एड ॾियण लाइ तयार न आहिनि, जंहिं बाद SHO वगण मंज़ूर अली चांडियो धरणे वारी जाइ पहुची ज़ख्मी नौजवान जे वारसनि सां ॻाल्हियूं करे रोड खोलराए ज़ख्मी नौजवान खे लाड़काणो मुंतकिल कयो वियो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।